वेठल सभी काबिल एहतरामन के मुना चीज़ जंसार अली जी तरफ का अस्सलाम वालेकुम या अली मदद हक मौजूद। अवां सभिनी महबूबन जो मां थोराए तो आहियां। ये अवां जो मोहब्बतूं आहिनि राणा थोरो बेस तो ॾिजो हिनखे। ऐं हिन शहर खे दुआ आहे मां सभिनी जो तवजा चाहींदुसि। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी छो त हाणे तव्हां मूंखे घुरायो आहे त बसि मुंहिंजे लाइ अवां ई मालिक आहियो। सभई वेठा आहियो त मुंहिंजे लाइ अवां ई मालिक आहियो। न मां महिमान आहियां न तव्हां मां ई केरु महिमान हूंदो। असांजो पंहिंजो प्रोग्राम आहे छो त जेके प्री प्यारा मोहबतूं करे जेके घुराईंदा आहिनि त पोइ उहे पंहिंजा ई हूंदा आहिनि, उहे ग़ैर न हूंदा आहिनि। हिकिड़ी ताड़ी वॼाईंदो तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। लख थोरा महिरबानी। छो त मुर्शिद मां तवजा चाहींदुसि साईं वज़ीर साहब। छो त मुर्शिद लतीफ़ साईं जेके चयो आहे त कंहिं कंहिं माण्हू मंझि अचे बूए बहार जी, ईअं ई हिकिड़े ॻोठ मां कंहिं कंहिं घर मां ॾीओ ॿरंदो आहे जंहिंजी पहचान थींदी आहे, जंहिंखे पूरे ॻोठ वारा उन नाले सां ऐं पूरे ॻोठ वारनि खे उनजे नाले सां सुञातो वेंदो आहे। घटि माण्हू अहिड़ा पैदा थींदा आहिनि। जीअं मूंसां सभु महबूब कॉन्टेक्ट में हुया पर मूंखां पुछनि पिया साईं किथे पिया वञो साईं, मां साईं वज़ीर अली साहब ॾे पियो वञा। सो तव्हां महबूब शख़्सियत आहियो ऐं अहिड़ी शख़्सियत न धरतीअ ते तव्हांजे ॻोठ में जनम वरितो आहे त यकीनन तव्हां बि सभु हिकु जहिड़ा ई आहियो। जहिड़ा महबूब आहियो तहिड़ी महबूबनि जहिड़ी ताड़ी वॼाईंदो तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। छो त वज़ीर अली साहब तमामु हिकु वॾी ग्रेट पर्सनैलिटी आहे। मां जेके लफ़्ज़ ॻाल्हायां साईं जन जे लाइ थोरा आहिनि। महबूब शख़्सियत आहे। साईं जन जो बिरादर अॼु हुन सां बि दीदार थियो आहे, उहो बि महबूब आहे। पर मां तव्हां सभिनी सां मिलियो आहियां त मूंखे ईअं पियो महसूसु थिए त अॼु मां पंहिंजे महबूबनि वटि आहियां। पर हेॾां ॾिसंदा हुआसीं त ॻाढ़ियूं मेहंदियूं नज़र ईंदियूं, के पटका नज़र ईंदा। घोड़ साहब अलाए किथे आहिनि, अलाए नंढड़ा आहिनि अलाए वॾड़ा आहिनि, पर सभिनी खे गुज़ारिश आहे त घोड़ साहब समेत पंहिंजे दोस्तनि समेत महिरबानी करे पिंडाल में अचनि त जीअं असां तव्हांजे लाइ आया आहियूं त असां पंहिंजी महफ़िल पुरजोश तव्हांखे ॿुधायूं। सुबुह जो ईअं न थींदो यार तव्हां असांजी फरमाइश पूरी न कई। साईं तव्हां वेठा कमरे में हूंदव त असां कंहिंजी फरमाइश पूरी कंदासीं। असांजी जेका हाज़िरी आहे असां पंहिंजी शुरूआत कयूं था। उम्मीद आहे त अची वेंदा। हेलो हेलो
नारे हैदरी छो त सभई मौला के मञण वारा आहियूं मौला जी आमद जो महीनो आहे इन करे दिल चयो त मौला जी कसीदे सां महफ़िल जो आगाज़ शुरू कयां पंजनारा बंदनी सवा लग नारे हैदरी अली अली से दिलों को सुरूर मिलता है अली अली करण सां वाक़ई जंहिंजी दिल खे सुरूर मिले तो हथ ॿई मथे खणी अली अली छो न करे नारे हैदरी अली अली से दिलों को सुरूर मिलता है निगाहे फिक्र को ताज़ा शऊर मिलता है हालात कैसे भी हो या अली मदद कहकर खुदा से जितना भी मांगोगे जरूर मिलता है तस्वीरे कायनात का गौर साहब जिन जी आज जे लाइ हिकिड़ी ख़ूबसूरत गुलाबनि जी ताड़ी थी वई गौर साहब असांजी महफ़िल में आयो आहे साईं असां तव्हांखे वेलकम था चऊं वॾी महिरबानी तस्वीर कायनात का आकाश है अली दिल को जगा दे वो एहसास है अली ए बंदा ए मोमिन तेरा दिल क्यों उदास है नारा लगा के देख तेरे पास है अली खूबसूरत कसीदो पेशे खिदमत आए हो अली अखे याद कर रोज फरियाद कर अली जे नाम सां मौला जे नाम सां पंहिंजी दिल शाद कर गरजी करे ताड़ी वजाई तो ॾाढो सुठो लॻंदो अली खे याद कर
रोज फरियाद कर, अली अखे याद कर, रोज फरियाद कर। साईं वज़ीर अली बेन साहब जन बड़ी मेहरबानी बाकी तमाम सुराए तो अली अखे याद कर, रोज फरियाद कर, अली अखे याद कर, रोज फरियाद कर। अली जे नाम सां, मौला जे नाम सां, पहिजी दिल शाद कर। अली अखे याद कर, रोज फरियाद कर, मौला के याद कर, रोज फरियाद कर। मुझो मुश्किल कुशा ते बड़ो नाज़ुआ, मुझो मुश्किल कुशा ते बड़ो नाज़ुआ, अली जो उन्नते राज़ुआ, मौला जो उन्नते राज़ुआ, अली जो उन्नते राज़ुआ। अली जे नाम जो तू बड़ो दाद कर, अली जे नाम जो तू बड़ो दाद कर। अली जे नाम सां, मौला जे नाम सां, वही जी दिल शाद कर। अली याद कर, रोज फरियाद कर, अली अखे याद कर, रोज फरियाद कर। दीन खातिर सखा अली के दी गई, दीन खातिर सखा अली के दी गई। हथन ते बचड़ा खुवाया, हथन ते बचड़ा खुवाया, हथन ते बचड़ा खुवाया। अली जे नाम जो तू बड़ो दाद कर, मौला जे नाम जो तू बड़ो दाद कर। जबे सुबहान शाह थी तू मौलाई, जबे सुबहान शाह थी तू मौलाई। अथई इन में ही भलाई, अथई इन में ही भलाई, अथई इन में भलाई। तू जन्नत में वञी आए आबाद कर, तू जन्नत में वञी जाए आबाद कर। अली जे नाम सां, मौला जे नाम सां, पहिजी दिल शाद कर।
फरियाद कर अली खे याद कर रोज फरियाद कर भाई मुश्ताक अली शेख साहब जी बड़ी मेहरबानी मुझे मोहतरम काबिल इस्लाम जी बड़ी मेहरबानी उन्होंने तमाम दुआएं दुआएं जबे सुबहान शाह ठीक मौलाई जबे सुबहान शाह अली खे याद कर रोज फरियाद कर मौला खे याद कर रोज फरियाद कर बड़ी मेहरबानी